Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. सालिक साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुझो नालो तौकीर आहे। तोकीर? तोकीर केर? काई गाल ना है, पर मां तहां सां हिकु ज़रूरी गाल करणु चाहियां थो। जी चओ। तहांजी जान खे ख़तरो आहे। छा? जी हाँ, तहां थोड़ो पंहिंजी गाॾीअ जे हेठां ॾिसो। गाड़ी जे हेठां? छा है हिन में? तहां ॾिसो त सही। छा है? यो छा है? बम। बम? जी हाँ, बम। केर आयो? ये तू छा चाहींदो हुई? तहांजी ज़िंदगी बचाइणु चाहियां थो। मूंखे कुछ समझण में न पियो अचे। तू आहीं केर? ऐं हिन गाड़ी में बम केर रखियो आहे? आरिफ शाह लाइ कमु कंदो आहियां, बल्कि कंदो हुयुसि। हिकिड़ो मिनट, तू आरिफ शाह जो माण्हू आहीं? हुयुमि, हाणे न आहियां। ऐं इहो बम आरिफ शाह लॻारायो आहे? हा, मुंहिंजी मदद सां। ऐं हाणे मां तहांजी मदद करणु थो चाहियां। तू केर आहीं मूंखे का ख़बर न आहे। मूंखां तू छा थो चाहीं साफ़ साफ़ ॿुधाए। मां तुंहिंजी मदद करणु चाहियां थो, जीअं तूं मुंहिंजी मदद करे सघीं, छो जो मुंहिंजी जान बि ख़तरे में आहे। ऐं हा, असां ॿिन्ही जो दुश्मन हिकिड़ो आहे, ऐं उहो आहे आरिफ हुसैन शाह। मूंखे कुछ समझण में न पियो अचे। हिन में बि आरिफ शाह जी का चाल हूंदी। तू तां निकिरी वञ, न त सिक्योरिटी वारनि खे घुरायां पियो। बेवकूफ़ीअ जूं ॻाल्हियूं न कर। असां ॿिन्ही जी जान ख़तरे में आहे। तोखे लॻे थो भले तूं पुलिस खे घुराए, घटि में घटि हुते मुंहिंजी ज़िंदगी ख़तरे खां त ॿाहिरि हूंदी। पर तूं त हिन शहर में हरण जे हुन बच्चे वांगुरु आहीं, जेको झंगल में बुखायल शयुनि जे रहम करम ते हूंदो आहे। घबराइण जी ॻाल्हि न आहे। इहो बम हाणे नाकारा थी चुको आहे। मूं हिन जे रिमोट मां कनेक्शन कटे छॾियो। छा थो चाहीं? जेतिरो जल्दी थी सघे पंहिंजे लाइ सिक्योरिटी लॻायो ऐं पंहिंजी हर मूवमेंट ते ध्यानु रखो। ऐं जेतिरो जल्दी थी सघे इहा रिपोर्ट मंज़र आम ते अचे। इन में असां ॿिन्ही जो फ़ाइदो आहे। खान बाबा कुर्बान। मूंखे तफ़सील सां ॿुधाए छा थियो? साईं, असांजा माण्हू वियासीं तोकीर जे घर हुन जे मारण लाइ, पर उहे पाणी मरिजी विया। ये त मां बि ॼाणा थो। अॻिते ॿुधाए। उते पहिरें ई शायदि इस्माइल जा माण्हू मौजूदु हुया। मां जो माण्हू उते छा करी रहियो? इहो ई तो समझ में नथो अचे। इस्माइल जा माण्हू, उहो बि बाबू। बाबू? उहा त सिपारी वठे माण्हुनि खे मारे थो। मुंहिंजो तोकीर जे घर कहिड़ो कमु? साईं, थी सघे थो कि तोकीर हाणे इस्माइल जे लाइ कमु कंदो हुजे। थी सघे थो। ऐं इहो बि थी सघे थो वो तोकीर खे मारण लाइ आयो हुजे। तोकीर जी छा ख़बर आहे? न साईं, जॾहिं खां इहो वाक़ियो थियो आहे तोकीर इलाइक़े में कोन आहे। साईं, हाणे पुलिस जी नफ़री वधी हुई आहे। हाणे पतो लॻाइणु मुश्किल आहे। मुंहिंजो इलाइक़ो कहिड़ो आहे?
मौसमियात ते रांदो आहे। तूं हुन इलाइक़े जे SHO खे सुञाणे थो? साईं उहो नवो आहे, कंहिं पार्टी में बि न आहे। त हुन खे पंहिंजी पार्टीअ में कर, क़ीमत लॻाए हुनजी। जी साईं। ऐं सालिक हुनजो छा बणियो? साईं हुनजी हर मोमेंट ते असांजी नज़र आहे, जल्द हुनजो कम तमामु थी वेंदी। ठीकु आहे, वञ तूं। खान बाबा कुर्बान साईं। हेलो। ठीक आया मायरा, बिजी आया कम में। फिलहाल थोड़ो कम में बिजी आया, कोशिश कयां तो जल्दी फ्री थी करे तो सा मिला। छोकरो यको कैसा पे ॻाल्हाए? ठीक है, ओके बाय। हेलो फसिया। हेलो वसीम, कीअं आई तू? मां ठीक आहियां, तूं ॿुधाए? यार केतिरो न टाइम लॻाईंदे, मां कॾहिं खां वेट पई कयां तुंहिंजो। बस मां अचां पियो तोसां मिलण। आई तुंहिंजो नंबर यको बिज़ी हो, कंहिंसां पई ॻाल्हाई यको? हिकिड़े क्लाइंट जी कॉल हुई, उन सां ई ॻाल्हायां पियो। ऑफिस? अॼु जे ॾींहुं बि ऑफिस? न को ख़ासि कमु न आहे, बस ईअं ई थोरो बस। अचां थो बस मां, पोइ हलंदासीं कंहिं सुठी जाइ ते। किथे? जिते तूं चओ। हल ठीक है, सही है, मां इंतजार पई कयां, जल्दी अच जा। बिल्कुल, बाय। हाँ बिलाल, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। मां जेके माण्हू मोकिलिया हुआ सालिक जे लाइ, उहे मारिजी विया आहिनि। हाणे तूं हिकु नई टीम मोकिल। मूंखे सालिक मुर्दा खपे हर हाल में। जी जी बाबा साईं। ऐं यादि रखजांइ, नाकामी जी सज़ा सिर्फ़ मौत आहे। मां तव्हांखे 24 कलाकनि में रिज़ल्ट ॾींदुमि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? हाँ ॿुधाए ते छा लाइ घुरायो? आरिफ हुसैन पंहिंजे पाण खे बचाइण जे लाइ कुझु बि करे सघे थो। ऐं ॻाल्हि सिर्फ़ आरिफ हुसैन जी न आहे। तव्हांजी रिपोर्ट में हिन वक़्तु काफ़ी इज़त वारनि ऐं शरीफ़ माण्हुनि जा नाला शामिल थी चुका आहिनि ऐं उन्हनि सभिनी जी साख हिन वक़्तु दाव ते लॻल आहे। इन लाइ अव्हांखे थोरो मोहतात हुजण जी ज़रूरत आहे। मां इन ई करे अव्हांखे हिते घुरायो। यार मां एक मामूली जर्नलिस्ट आहियां, को मिनिस्टर या जज त आहियां कोन जंहिंखे सिक्योरिटी मिली सघे थी, ऐं मुंहिंजी ज़िंदगी बि हर वक़्तु ख़तरनि में घिरियल आहे। घटि में घटि कुझु अरसे लाइ सही, पर तव्हांखे थोरो लिखणो पवंदो जेसिताईं माहौल थोरो ठरे।
यार मुंहिंजी फैमिली जो छा थींदो आउं उन्हनि खां इलाही प्यार कंदो आहियां आउं उन्हनि खे अकेलो नथो छॾे सघां उन्हनि खे कंहिं ॿिए शहर में मोकिले छॾियो कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि आहे आउं ॾिसां थो पर इहा ॿुधाए तुंहिंजी छा कहाणी आहे आरिफ तुंहिंजी ज़िंदगी जो छो दुश्मन थियल आहे तमामु वॾो किस्सो आहे आरिफ हुसैन तव्हांखे मारणु पियो चाहे ऐं मां खून ख़राबो चाहियां कोन उन्हनि ई तव्हांजी गाॾीअ में तव्हां सां तव्हांजा ॿार बि मौजूदु हुआ कहिड़े ॾींहं जी ॻाल्हि पिया कयो मां हुन ॾींहं जी ॻाल्हि करे रहियो आहियां जंहिं ॾींहुं अव्हांजी गाॾीअ में बम लॻायोसीं आरिफ जो हिकु ख़ासि माण्हू मूंसां गॾु हो बम ठाहिण जो मास्टर ख़बर न आहे केतिरनि मासूमनि जी जान वठी वेठो आहे हिन वक़्त ताईं हुन वक़्तु सिर्फ़ु हुनखे बटण दॿाइण जी देरि हुई हुन वक़्तु हुनजे हथ में रिमोट कंट्रोल हो बम जो रिमोट कंट्रोल असूं बटण दॿाए हा ऐं तव्हांजी गाॾी बाहि जो हिकिड़ो शोलो बणिजी वई उन्हनि ई शायदि मुंहिंजो सुतल ज़मीर जागी पियो मूं ॾाढी कोशिशि कई त हू रिमोट जो बटण न दॿाए सघे ऐं इन ई कश्मकश में असांजी गाॾी हादिसे जो शिकार थी ऐं आरिफ हुसैन जेको ख़ासि माण्हू मरी वियो उन ई ॾींहं खां आरिफ हुसैन मुंहिंजे खून जो प्यासो आहे अगरि आउं क़तल थी वेंदो आहियां ऐं रिपोर्ट शायदि थी वेंदी आहे सभिनी खां वॾो मुल्ज़िम आरिफ हुसैन खे ई सम्झी वेंदो जिन ते ॾोह साबित थी चुका आहिनि उहे आज़ाद घुमी रहिया आहिनि तूं ॾुआरीअ जी ॻाल्हि थो करे हू तोखे मारण खां पोइ मिसाल क़ाइमु करणु चाहिनि था त जीअं आईंदा अहिड़ी रिपोर्ट ठाहिण खां अॻु में माण्हू 100 भेरा सोचे ठीकु आहे आरिफ हुसैन शाह हाणे ॾिसजां आउं तुंहिंजो छा हाल कंदुसि सुभाणे मीडिया में तुंहिंजी रिपोर्ट शाया करे तुंहिंजी बादशाहत खे ख़तमु कंदुसि वसीम इधर भी आओ। ये बात ना यार मूड ना है छा थियो आहे मूंखे तूं करे का परेशान पियो लॻी ना ना मेरी क्या ॻाल्हि है मूंखे ईअं छो पियो लॻे त तूं हिते अचण ई न पियो चाहियो या मूंसां मिलण जो तुंहिंजो को मूड कोन हो ना मैं एक्चुअली मुझे दिमाग में कुछ ॿियो पियो हले ऑफिस जो कम बस स्ट्रेस्ड आउट आहियां ऑफिस तुंहिंजे मथे ते हर वक़्तु ऑफिस जो कमु छो सवार हूंदो आहे यार ॾिस पाण ॿई जॾहिं बि गॾु हुजूं न त इहो ऑफिस वग़ैरह सभु विसरी वेंदो प्लीज़ ओके तुंहिंजे फ़ोन ते बार बार कंहिंजी कॉल पई अचे ना कुछ ना बस ये ऑफिस का कॉल पे है रिसीव करना यही बस कॉल कंदा रहंदा आहिनि ऑफिस मां ब्रांड जे तोखे वापसि वञिणो आहे न त तूं वञी सघीं थो मूंखे तुंहिंजे पाची सां गॾु वक़्तु गुज़ारण जो को बि शौक़ु कोन्हे वञा थी मां नाराज थी वई है छा हाँ नाराज़ आहियां मूंखे जेको ई वक़्तु कोन ॾींदो आहे न त मूंखे इलाही बुरो लॻंदो आहे आई एम सॉरी अच्छा तूं ॻाल्हाए वटि मां नाराज़ नथी थियां जस्ट गिव मी अ सेकंड तू माइंड न कजा न ॻाल्हाए वटि जस्ट अ सेकंड
हेलो हाँ मायरा मां ऑफिस में आया बस थोड़ी देर में निकरण वारो आया तोखे ख़बर आहे न वसीम मां हिते सिर्फ़ तुंहिंजे करे आई आहियां ऐं हिकु तूं आई त तो वटि मुंहिंजे लाइ टाइम ई कोन्हे मूं चयो न मां अचां पियो तोखे थोरी बि ख़बर आहे वसीम त मुंहिंजी कहिड़ी हालत थींदी आहे जॾहिं मां थोरी देर जे लाइ तोखां परे वेंदी आहियां मायरा मायरा तो तोखे हिकिड़ो भेरो ॻाल्हि सम्झ में छो न ईंदी आहे हर ॻाल्हि खे वरझाइणो पवंदो आहे छो जो वसीम तोखे मुंहिंजी का ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी आहे मायरा जॾहिं मूं तोखे चयो आहे असां ॿई डिनर गॾु कंदासीं त तूं हर मूंखे कॉल छो पई करीं अच्छा आई एम सॉरी ना प्लीज तू जल्दी अच ओके ओके मां अचां पियो तू मुझसे नाराज तो नहीं न बाय कंहिंजी कॉल है ऑफिस मां ऑफिस में कुछ गड़बड़ थी वई आहे छा तू गुस्से में खड़ी है न अहिड़ी काई ॻाल्हि न आहे हा ऑफिस में कोई ठीक तरीके सां कम ई नथो करे थोड़ी सख्ती करणी पवंदी आहे हलो 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 था तू ॿुधाए बग़ैर इस्लामाबाद हली वई आहीं तुंहिंजो दिमाग़ त सही आहे न मम्मा तव्हांखे ख़बर आहे न उते जी मौसम ठीक न हुई हिते जी मौसम एतिरी ख़ूबसूरत आहे न जे करे हली आयसि तू चरी त न थी वई आहीं ईअं केरु कंदो आहे हाँ मम्मा मुंहिंजा खोड़ सारा माण्हू ज़हनी सुकून हासिल करण जे लाइ न अहिड़ियूं हरकतूं कंदा हूंदा मूंखे तुंहिंजे इस्लामाबाद वञण ते को एतिराज़ कोन्हे पर इहो जो तू ॿुधाए बग़ैर हली वई आहीं न इहो सही न आहे ऐं ईअं पर्ची लिखी छॾे हली वई आहीं तोखे ख़बर आहे तुंहिंजे बाबा ऐं मां केतिरा परेशान थिया आहियूं कीअं लॻो तव्हांखे बकवास बंदि कर तूं हुन पर्चीअ ते लिखी वई आहीं त तूं फसिया सां मिलण वई ऐं हाणे तूं चवीं पई त तूं ज़हनी सुकून जे लाइ वई आहीं हाँ न मामा ज़हनी सुकून हासिल करण जे लाइ पंहिंजी नंढी भेण वटि ई त आई आहियां पर तुंहिंजे बाबा जी फसिया सां ॻाल्हि थी आहे त हू त चवे थी त हुनखे त ख़बर ई न आहे त तूं इस्लामाबाद आई त मां मिलां थी न हुन सां त पोइ कॾहिं मिलंदीअ अॼु ई मिलंदसि ओके ठीकु आहे तूं हुन सां मिल ऐं मूंखे ॿुधाए त हू छा करे रही आहे तुंहिंजो बि को फर्ज़ थिए तो आख़िर उहा तुंहिंजी नंढी भेण आहे मामा तव्हां फिकर न कयो मां तव्हांखे वॾी भेण थी ॾेखारींदसि बल्कि हुनखे पाण सां गॾु वठी ईंदसि ओके तूं पाण ई अची वञ त घणो ई आहे उहा केसीं ताईं ईंदीअ बसि हिकु ॿिनि ॾींहंनि में ठीकु आहे जॾहिं तूं वापसि अचे न त मूंखे फसिया जी पूरी तफ़सील खपे ओके मामा डोंट वरी फसिया तू हिते छा पई करी मां हिते पंहिंजी भेण सां मिलण आई आहियां भेण मायरा मुंहिंजो मतिलबु मायरा जी हाँ पर तू हिते छा पियो करी मां मूंखे बि मायरा जी ही सॾियो आहे अच्छा आप ही तो कुछ सॾ रहियो आहे एक्चुअली असां पहिरें मिली चुका आहियूं मां सुञाणींदो आहियां मायरा जी खे जब्बार साहब जे घर ते काफ़ी दफ़ा मुलाक़ात थी आहे काफ़ी सुठी ॻाल्हि ॿोला असांजी इहो तो मूंखे कॾहिं ॿुधायो त कोन हा मां कॾहिं ख़ैर छॾी सिन ॻाल्हियुनि खे अंदरि था हलूं आप ही वेट कंदी हूंदी कॾहिं खां न तूं हल मां अचां थो भई गथा हलूं न न असांखे गॾु न हलणु घुरिजे छो छो जो मां नथो चाहियां त हुनखे तुंहिंजे ई मुंहिंजे बारे में ख़बर पवे मां तोखे पहिरें बि चयो हुयो मां नथो चाहियां त असांजो रिश्तो कंहिंजे साम्हूं ज़ाहिर थिए फ़िलहाल ठीकु आहे जीअं तूं चओ गुड तूं हल मां अचां थो
तू तो इलाही वॾी थी वई आहीं। आहा ऐं तव्हां ओड़ा ई ओड़ा स्मार्ट चेंज न थियो। अचनि सां ई मस्को वे। ना आपी सच्ची भी ॿुधायां ओड़ा ई आहियो रियली? सच्ची में। तू भी ॾाढी सुठी पई लॻी। फसिया मूंखे तुंहिंजी पूरी रिपोर्ट घुरिजे। तू छा कंदी आहीं, कंहिंसां वेंदी आहीं, कंहिंसां वेहंदी आहीं, कंहिंसां ॻाल्हाईंदी आहीं, सभु कुझु। इहो तव्हां न पर लॻे थो मामा पई ॻाल्हाए। यही समझी वठ। वालेकुम सलाम। वे वसीम। वसीम ही मुंहिंजी नंढी सिस्टर आहे फसीहा। हेलो वसीम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां त हिते ई हूंदा आहियो न? हा तोखे त ख़बर आहे न, हुन ॾींहुं पापा तोखे ॿुधायो हुयो। हा बिल्कुलु सर ॿुधायो हुयो। त किथे रहंदा आहियो तव्हां? हॉस्टल एतिरी दफ़ा त छॾियो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त हॉस्टल मां इलाही दफ़ा छॾियो आहे न आपी। चेंज कंदी रहंदी आहियां हॉस्टल्स। हाणे मां गर्ल्स हॉस्टल में आहियां। तव्हांजो ऑफिस बि त उनखां वेझो आहे। तोखे कीअं ख़बर पई त वसीम जो ऑफिस पापा जे ऑफिस जे वेझो आहे? आपी ये पापा जे ऑफिस में कमु कंदा आहिनि न। हाँ पर तोखे कीअं ख़बर पई त वसीम पापा जी ऑफिस में कमु कंदो आहे? मुंहिंजी ॻाल्हि थी हुई पापा सां, उन्हनि ई ॿुधायो। अच्छा अच्छा ठीकु आहे। कुछ घुरायूं? जी प्लीज, मूंखे इलाही बुख पई लॻे। अच्छा मां अचां थी वॉशरूम। या कहिड़ी हरकत कई तो? कहिड़ी? छो सॼो आहे तो हिते फसिया के? त छा कयां? हाँ मामा मूंखे सख़्ती सां चयो हुयो फसिया सां मिलण जे लाइ। ऐं हू बि मुंहिंजी भेण आहे, मिलणो तो हो न। त तूं मूंखे फोन करे ॿुधाए न पई सघी? मां न अचां हां? छो न अची आ वसीम, असांखे मिलणो तो हो न। त कंहिं ॿिए वक़्तु न पिया मिली सघूं असां ॿिन्ही खे गॾु घुराइण ज़रूरी हो? त पोइ छा थी वियो वसीम? उनखे शक त कोन थियो न? हा शुक्र कर शक न थियो। तूं त मुंहिंजे लाइ मसलो पैदा पई करे। पोइ छा थी वियो जे शक थी वञे? हा तूं त पंहिंजे रिश्ते खे ईअं पियो लिकाई जीअं असां जुर्म करे रहिया हुजूं। तोखे हिकिड़ी ॻाल्हि हर छो सम्झाइणी पवंदी आहे? जॾहिं मूं तोखे चयो आहे त मां कराची अची तुंहिंजे बाबा सां ॻाल्हाईंदुसि असां ॿिन्ही जे बारे में। छा ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि? कुछ ना असां सोचियूं पिया त छो न मायरा जी खे असां इस्लामाबाद घुमायूं। इहो त इलाही सुठो आइडियो आहे। पाण टे गॾु था हलूं कीअं? हाँ बिल्कुलु। अच्छा पे हाणे मूंखे देरि पई थिए, मां हलां थी। हॉस्टल मां ख़ासि इजाज़त वठी निकिती हुअमि। उहा बि परमिशन इलाही मुश्किल सां मिलंदी आहे। ठीकु आहे पे? मां छॾे थो ॾियां। छो? छो जो टैक्सी में वञणु ठीकु न आहे। त पोइ ठीकु आहे, मां बि हलां थी, हिन जो हॉस्टल बि ॾिसी वठंदसि। ओके त पोइ हलूं। अॼु त मुंहिंजो टाइम इलाही सुठो गुज़रियो, वाकई। मुंहिंजो बि ॾाढो सुठो गुज़रियो। वसीम ऐं तुंहिंजो? हा मुंहिंजो बि। मुंहिंजो फोन छा? अच्छा पंहिंजे बैग में चेक कर। न यार बैग में बि न आहे मुंहिंजो फोन। मां कॉल कयां थो, तव्हां अंदरि वञी चेक कयो। कॉल वञे पई। भेण भी अजीब है, लगे तो वेसर जी बीमारी है। वसीम तो वट फसिया जो नंबर किथा आयो? ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।